मुंहिंजो नालो आहे नंद निचलदास छुगाणी। मां रिटायर्ड बैंक मैनेजर आहियां। सर्किल में 1962 खां जुड़ियल आहियां ऐं सर्किल में पोज़ीशन मुंहिंजी आहे एडिटर। सिंधु मैगज़ीन निकिरंदी आहे उहा। ॿियो लाइब्रेरी संभालींदो आहियां एज़ अ लाइब्रेरियन। तव्हांजो ॿियो सुवाल आहे कि तव्हां लाइब्रेरीअ जे बारे में छा सोचींदा आहियो? छा सोचींदो आहियां? अच्छा, छा मुंहिंजो शुरूअ खां वठी इंट्रस्ट किताबनि सां रहियो आहे, त ईअं सोचिबो आहे भई हिकिड़ी सुठी लाइब्रेरी असांजे शहर में हुअणु खपे। ऐं उहा सुठी लाइब्रेरी मां सम्झां थो असां हिते बर्पा कई आहे। पाण में गॾिजी दोस्तनि उनजो पायो वेंदो आहे। हिकिड़ी लाइब्रेरी मिली हुई जंहिंखे अज़ीज़ लाइब्रेरी हुई। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, उन्हनि जो उन वक़्तु सेक्रेटरी टेकचंद मस्त हो, उहो लाइब्रेरी संभालींदो हो। उन जे मार्फत असांखे मिली। चई यार मां नथो संभालियां, तव्हां भले खणी वञो, पर शर्त नालो तव्हां साॻियो ई रखंदव, अज़ीज़ लाइब्रेरी। ऐं अज़ीज़ उन वक़्तु मोस्ट प्रोमिनेंट पर्सन प्रोफेसर हो सिंधीअ जो, केसी कॉलेज में पढ़ींदो हो, पर हुअ बि असांजे सॼे लिटरेचर में छायल हो बाक़ाइदे अज़ीज़, जंहिंखे नर शाइर चवंदा हुआ। नर शाइर आहे भई। इन करे असां उहो नालो बि साॻियो रखियो, लाइब्रेरी असां खणी आयासीं। अॼु लाइब्रेरी जी देखभाल कीअं थी कई वञे? कीअं कई थी वञे? असां वटि लाइब्रेरी मुंड खां वठी असां हाणे 50 साल थिया आहिनि, को बि पेड वर्कर कोन्हे। प्योर सोशल जॉब आहे, सोशल वर्क आहे। जंहिंखे इंट्रस्ट आहे भई हा ठीकु आहे। हाणे मूंखे लाइब्रेरीअ में इंट्रस्ट आहे त मां लाइब्रेरी संभालींदो आहियां बाक़ाइदे। ऐं का बि झल पल कोन्हे, जीअं चाहियां मां करे सघां थो। यानी विदिन द लिमिट नेचुरली आहे, उहा करणु हुअणु खपे। ॿिया बि दोस्त सभु कुझु मदद कंदा आहिनि। किताब विताब जितां ख़बर पवंदी आहे त। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त किताब ख़रीद न कया आहिनि असां पैसनि ते। नेशनल जेकी आहे दिल्लीअ जी NCPSL वारा हर साल हाणे ॾींदा आहिनि, अॻे न ॾींदा, हाणे ॾींदा आहिनि। ॿियो असांजा वॾा वॾा लेखक जेके आहिनि उहे, मिसाल तौरु मां पोपटी हीरानंदाणी वटि जॾहिं बि वियुसि त किताबनि जी भरी ॿधी खणी ईंदो हुउसि मां। किताब मैगज़ीन सभु कुझु हो। कीरत बाबाणी जाइ शिफ्ट कई, दादर मां वियो बांद्रा, त कुझु किताब ॿियनि खे ॾेई चुको हो। पोइ मूंखे ख़बर पई भई हीअ शिफ्ट थो करे ऐं किताब ॿिया खणी विया आहिनि। त मां फ़ोन कईमांसि, चई न त तूं टियों माण्हू आहीं जेको फ़ोन थो करे। हिकिड़ो 5 नंबर हेमू कालाणी लाइब्रेरी, उनखे फ़ोन करे चुका हुआ। ऐं बलदेव मटलाणी किताब खणी चुको हो बॉम्बे यूनिवर्सिटी जे लाइ। टियों मां। चई हाणे मूंखे अधु कलाकु ॾे, मां तोखे जवाबु ॾींदुसि। अधु कलाक खां पोइ फ़ोन कई, चई किताब सभु तुंहिंजा आहिनि, तूं खणी वञ। ऐं मां सचु पंहिंजी गाॾी कराए वियुसि। जेके बि किताब बचियलु आहे मां खणी आयुसि भई अठी। पोपटी हीरानंदाणी ॾींदी हुई, मोतीराम रामवाणी गुज़ारे वियो। ॿारनि चयो साईं हिकु किताब खणाए वञो। जीअरे बि ॾींदो हो मोतीराम, मां उहे मोतीराम रामवाणीअ जा बि किताब खणी आयुसि। रोचीराम खानवाणी पंहिंजी लाइब्रेरी हलाईंदो हो सिंधु, उन बाक़ाइदे अख़बारुनि में विझाए छॾियो। मूंखां पोइ लाइब्रेरी नंद वटि आहे। पोइ नंद चाहे किथे बि खणी वञे, हलाए घरु रखे या ॿिए किथे। असां उन खां पोइ लाइब्रेरी सां हिते करे आयासीं ऐं हिन अज़ीज़ लाइब्रेरीअ में असां मर्ज करे छॾीसीं। त उहा लाइब्रेरी। ॿियो जिते बि ख़बर पवंदी आहे भई केरु गुज़ारे वियो आहे या छा, त कोशिशि कबी आहे। जे न्यापो आयो त पंहिंजे लेखे मां न वेंदुसि। जे न्यापो आयो सही हा, प्रोफेसर शेवकाणी बीमार हो, बेड ते हो,
पिछाड़ी जे मौक़े ते चई न त यार हाणे जेके किताब पिया आहिनि इहे तुंहिंजा अथई तूं खणी वञ। हा ठीकु आहे। जगदीश लछाणी अञा ताईं बि चवंदो हो ज़ाल जे घुराए पंहिंजे उन जे मुंहं ते चई ॿुध मां मरी वञा त किताब हिन खे ॾिजांइ। पोइ मिलनि था नथा मिलनि उहा ॿी ॻाल्हि आहे, पर इहे ई असांखे किताब मिलिया ऐं उहे ई हिन बारे सिंधु यूथ सर्कल जो नालो नथो वठे उहो वठो। हा सिंधु यूथ सर्कल जो नालो नथो वठे किथे बि। हा उहो वठो। हा सिंध सर्कल में तव्हां ॿुधाई तव्हांजी पोज़ीशन छा आहे, पर तव्हां ॿुधाए सघंदा आहियो कि युवा पीढ़ी इन में तव्हांजी कीअं मदद करे सघंदी आहे? केरु युवा पीढ़ी इन में तव्हांजी युवा पीढ़ी केरु? युवा पीढ़ी मतिलबु नई जनरेशन इन में तव्हांजी कीअं मदद करे सघंदी आहे? हाणे इंट्रस्ट आहे। ॿुधो न, मां जेकॾहिं तव्हां चवां भई युवा पीढ़ी यंग जनरेशन में इंट्रस्ट जाॻाइणु तव्हांजो कमु आहे, प्रोफेसर्स जो कमु आहे। उहे जेके पढ़नि था, टीचर कैटेगरी जेका पढ़े थी स्कूल में, उन्हनि खे असां पढ़ंदा हुआसीं स्कूल में त लाइब्रेरी हुई, रिसेस में डुक पाए पहिरीं लाइब्रेरी में वेंदा हुआसीं त अख़बार में फैंटम ईंदो उहो पढ़ंदा, ॿियो कुझु न पढ़ंदा हुआसीं, फैंटम पढ़ंदा हुआसीं। हा अख़बार भई फैंटम पढ़ंदा हुआसीं। संडे ॾींहुं होटल में वञी हिंदवासीअ में मैट्रिक पढ़ंदा हुआसीं। त इहो इंट्रस्ट आहे। असां जॾहिं हुआसीं त उन वक़्तु युवा पीढ़ी हुई असांजी बि इहा ई। त हाणे बि इंट्रस्ट कीअं जाॻाइजे, इहो टीचर्स कैटेगरीअ जो कमु आहे, साहित्यकार जो बि कमु आहे। मां इहो नथो चवां, इहे साहित्यकार इहे आहिनि जो साहित्यकारनि जे घरनि में ॿार सिंधी नथा पढ़नि, इहो बि आहे, मिसाल आहिनि। त पर जेको मेन सॼो बोझो आहे उहो तव्हां ते आहे, टीचर कैटेगरीअ ते। अगरि युवा ॿार चाहिनि त तव्हांजी कीअं मदद करे सघंदा आहिनि, इन में तव्हां पंहिंजी राय ॾियो। हा मां वरी ॿुधा नथो न साईं। युवा पीढ़ी जेका आहे उहो सम्झो हाणे युवा पीढ़ी जंहिंखे तव्हां चओ था भई यंग जनरेशन, ॿार खे तइलीम मुंड खां वठी घर में मिलंदी आहे, घर खां पोइ स्कूल में मिलंदी आहे, स्कूल खां पोइ कॉलेज में मिलंदी आहे। इन विच में हू समाज में उथे थो, वेहे थो, वॾो थो थिए, किथे का सोशल एक्टिविटीज़ आहिनि उहे वञनि था। त इन्हनि में ई इंट्रस्ट जाॻंदो आहे युवा पीढ़ीअ खे। या असां लाइब्रेरी आहे, असां एग्ज़िबिशन था कयूं भई ॿारनि जा किताब असां ॿाहिरि रखंदासीं त उहे अची ॾिसंदा, उहा इंट्रस्ट जाॻंदो। लाइब्रेरीअ में ॿारनि जी कैटेगरी अलॻि बि थी सघंदी आहे, भई हीअ हुजे, पर असां वटि सिंधीअ में उहा किताब घटि आहिनि लाइब्रेरी में। ऐं न वरी उल्हासनगर एॾो वॾो आहे जो असां सम्झो हिते एग्ज़िबिशन कईसीं त ॿार घटि ईंदा, यानी असां इहा उमेद था कयूं त ॿार घटि ईंदा, न ईंदा। ॿी वॾी ॻाल्हि जेको असां सिंधीअ में डिस्प्यूट पैदा करे छॾियो आहे पाण में, अरबी ऐं देवनागरी, ॿार मुंझी था पवनि, यार किताब सभु अरबीअ में पिया आहिनि, असांखे अचे ई नथी, त उहा नथी अचे। पर इहो इंट्रस्ट जाॻाइणु असांजो फ़र्ज़ु आहे, ॿारनि जो फ़र्ज़ु न आहे। कीअं उन्हनि में उहो इंट्रस्ट जाॻे जो उहो ॾिसनि कनि, ऐं असां पाण में उहो दम नथा सम्झूं। सही ॻाल्हि इहा आहे, असांखे न एॾो टाइम हो, हाणे खणी टाइम आहे रिटायरमेंट खां पोइ, पर जॾहिं पढ़ंदा या जॾहिं नौकिरी कंदा हुआसीं, नौकिरी बि कयूं, सर्किल में कमु बि कयूं, किताब ॾिसूं, पंहिंजे लेखे वरी किताब पढ़ूं कयूं, त ॿारनि में इंट्रस्ट जाॻाइजे, उहा ॻाल्हि असां उन वक़्तु सोची कोन हुई। असां इहे फील कयोसीं जीअं असांखे इंट्रस्ट आहे त ॿारनि खे उहो इंट्रस्ट ईंदो, पर इहा ॻाल्हि न थी सघे। पर जेके ॿारनि खे इंट्रस्ट आहे, चाह आहे, उहे तव्हांजी मदद कीअं करे सघंदा आहिनि? उहो असां कयूं या ॿार मदद कनि असांखे? ॿार तव्हांखे मदद कनि। हाणे ॿार अचनि त सदाईं अचनि न, भई हा ठीकु आहे, वी आर वेलकम। या त असां जहिड़ी पीढ़ी तव्हां वटि अचे त तव्हांखे कीअं मदद करे सघंदी आहे जीअं तव्हांजी लाइब्रेरी सुठे नमूने सहिजे सघे? हा ॾिसो न, मदद करण जा जाम तरीक़ा आहिनि। हिकिड़ो फिज़िकल आहे, सम्झो असांखे फिज़िकल हेल्प भई खपे, भई यार हे किताब चई, हे 20 किताब आया आहिनि, हे अलफ़ बे करे रख,
या ॿिए खे भई सब्जेक्ट वाइज़ ॿारनि खे ॿुधाइजे भई हे कहाणियूं अलॻि कर, नावल अलॻि कर, पोइट्री अलॻि कर, इहे करे सघे। उन्हनि खे जॾहिं ट्रेनिंग ॾिबी त उहा ख़बर पवंदी। ॿी आहे पंहिंजो इंट्रस्ट, जेकॾहिं उन्हनि खे हुजे। बाक़ी फिज़िकल हेल्प असां उन्हनि खे वठी, यार हे कबट हाणे पुराणो थी वियो आहे, हिन में दवा धर्मल ऐं हे उहो विझो, उहो बि लाइब्रेरी जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, मेंटेन करणु, उहो बि करे सघनि था। बस ठीकु आहे। ऐं उन में ई ॿारनि खे इंट्रस्ट जाॻंदो आहे। 20 किताब कढंदा, 2 किताब अहिड़ा हूंदा जेके हू ॾिसणु चाहींदा, पढ़णु चाहींदा, त उहो पढ़ी सघनि था। भई हा ठीकु आहे। पैसनि जो त सुवाल ई न आहे न। हिते प्योर सोशल जॉब आहे। न पैसा ॾींदा आहियूं न वठण लाइ सुधर जे वेठो अथव, उहो पाण ई उहो उन में वठंदो आहे। पर ॿारनि खे अट्रैक्ट कीअं कजे, उहा सुंदर खे घटि आहे। वॾनि खां पैसा कीअं वठिजनि उहा ख़बर आहे। भई ॿारनि खे ॾिसो न, ॿार आहिनि, ख़र्ची ॾिबी त हिकिड़ो हुनखे जाॻंदो, यार हिते कुझु ख़र्ची बि मिले थी, का खाइण पीअण जी शइ बि मिले थी, सभु कुझु। त उहा ॻाल्हि ॿी आहे। उन ॻाल्हि लाइ मां सम्झां थो असां का ॻाल्हि सोची कोन्हे। थी सघे थो हिन सुंदर पंहिंजे लेखे सोची हुजे, भई ख़र्ची ॾिजे या ॿियो को अट्रैक्टिव नमूने पिक्चर ॾेखारिजनि, सोशल लाइफ उन्हनि खे ॾेखारिजे। भई हा ठीकु आहे। ॿार पिक्चर ते अॼुकल्ह ॾाढो हूंदा आहिनि। भई हा ठीकु आहे, उहे कजनि त करे सघे थो। उहा मां सम्झां थो असां, मां न ॾिठी आहे, थी सघे थो कंदा बि हुजनि। तव्हांजे हिसाब सां तन जी शेवा करे सघबी आहे। हा, ऐं मन हुजे त ई इहा हा, शेवा थींदी आहे। त धन जी शेवा बि अॼु जी नई जनरेशन करे सघंदी आहे कि अगरि उहे किताबनि खे सुठे नमूने सहेजण लाइ तव्हांखे डोनेट कुझु कनि था त उहो बि करे सघनि था। हा हा, छा शेवा त हो जीअं तव्हां चयो था न, तन मन ऐं धन जी थींदी आहे। मन हुजे भई हा शेवा ते अट्रैक्शन हुजे त करे सघिजे थी। बाक़ी धन त ॿारनि मां एक्सपेक्ट ई नथो करे सघिजे। वॾनि मां करे सघिजे थो, ॿार माइटनि खे वञी ॿुधाइनि या ॿिए नमूने कनि त उहो करे सघिजे थो। भई चाह जी ॻाल्हि कई वई हुई। हा, छाकाणि त हिते चाह जी ॻाल्हि कई वई हुई कि मां ॿुधा नथो। छाकाणि त हिते चाह जी ॻाल्हि कई हुई न कि भई युवा पीढ़ी अगरि चाहे त तव्हांखे कीअं मदद करे सघंदी आहे। त चाहे थी त तव्हां हुन में कुझु बि चई सघंदा आहियो। भई तव्हांखे फिज़िकली हेल्प कनि, तव्हांखे पैसनि सां हेल्प कनि, हा न। त उहो ॿुधायो। हा, तव्हां युवा पीढ़ीअ ते वधीक ध्यानु था ॾियो। असां अहिड़े ताईं युवा पीढ़ीअ खे घटि सम्झ लिखिए था। छाकाणि चवंदा यार हे ॿार छा कंदा, तकलीफ़ ॾींदा, या ठीकु आहे। मां सम्झां थो इहा असांजी ग़लती हुई। शायदि करे बि सघजनि था। ऐं वरी किथे किथे ॾिसबो आहे भई ॿार जेके अचनि था उन स्टैंडर्ड जा ॿार न आहिनि। भई हा ठीकु आहे, न त इहा बि ॻाल्हि सही आहे। हुननि खां फिज़िकली हेल्प वठी सघिजे पई, उन्हनि खे ॻाल्हाए करे ॿियूं अट्रैक्शन ॾेई उन्हनि खां कमु वठी सघिजे थो। हिते जेके नवां ॿार जुड़ियल आहिनि तव्हां सां, उहे कहिड़ा कार्यक्रम कनि था सिंधु यूथ सर्कल में? नवां ॿार मां न ॾिठा आहिनि जुड़ियल आहिनि, पर आहिनि। लाइब्रेरी ऐं बुक बैंक में बि ईंदा आहिनि। मां सुंदर बराबरि करे चवंदो आहे यार हीअ असां यंग जनरेशन जी इहा अलॻि डिपार्टमेंट, जीअं वुमेन्स विंग खोली आहे तीअं स्टूडेंट्स विंग बि खोली आहे, पर मां न ॾिठा आहिनि। मुंहिंजो इंट्रस्ट सम्झो उन में घटि हूंदो आहे। उहो मेंटेन करणु, उन्हनि सां ॻाल्हाइणु, डील करणु, उहो सुंदर ॾिसंदो आहे। उहो सुंदर। तव्हां जॾहिं लाइब्रेरी संभालींदा हुआ त उहे पहिरीं स्टार्टिंग में तव्हां सभु कुझु मेंटेन कीअं कयो? जीअं तव्हां ॿुधायो कि अलफ़ बे खां स्टार्ट कयो हुयव तव्हां, त हाणे ताईं उहो कीअं संभाले रखी अथव तव्हां? उहा हाणे ॾिसो न, जीअं मां हुयो, मूंखे ख़बर हुई भई हे नावल आहिनि, हे कहाणियूं आहिनि, हे पोइट्री आहे, त मां उन्हनि ॾींहंनि में अकेलो हुउसि, ॿियो केर बि कोन हो। त मां कोशिशि करे अलॻि रखंदो हुउसि। पर पोइ असांखे मिली विया 2 टे ॼणा जेके पैसनि ते कमु कंदा हुआ। इंडेक्स असां उन्हनि खां ठाराईसीं बाक़ाइदे अल्फ़ाबेटी करे। उन्हनि ॿई भाउर हुआ,
ॿिन्ही गॾिजी असांखे इंडेक्स ठाहे ॾिनी, सब्जेक्ट वाइज़ न, इंडेक्स असांखे फ़क़ति अल्फ़ाबेटिकली आहे ऐं आथर वाइज़ आहे। किताब जी अल्फ़ाबेटिकली, टाइटल ऑफ द बुक ऐं बसि इहे ॿ सब्जेक्ट, बाक़ी न। सब्जेक्ट वाइज़ ठाहिणु ॾाढो ॾुखियो कमु हो, उहो न पिया करे सघूं असां। ठीकु आहे। सिंधुइड सर्किल जो भविष्य तव्हां छा था ॾिसो? सिंधुइड सर्किल जो भविष्य जाम यानी चइजे न, हाणे अॻे शहर खे ख़बर न हुई, हाणे शहर खे ख़बर आहे। उन जो मेन रीज़न आहे असां सेक्रेटरी सिंधर, उहो व्हाट्सअप ते वञे, फेसबुक ते वञे, सोशल, माण्हू मरे तॾहिं बि वञे, जे जनमु थिएसि तॾहिं बि वञे, सभु कमु असली ॻाल्हि। सर ताईं बि वेंदो, शमशान भूमि में बि वेंदो, त जनम ॾींहुं टिकाणे में बि वेंदो। इहा हिकिड़े माण्हूअ खे इहा शाबस आहे जो चौधारी पकड़िजो। हाणे जीअं कल्ह जी ॻाल्हि, टियों ॾींहुं प्रोग्राम विलेपाले में राति जो 12 बजे चई पहुता आहियूं, त असां न करे सघंदासीं, पर हाणे अथसि ॿ चारि दोस्त हिन वटि आहिनि जेके इहो कमु कनि था। ठीकु आहे, सुठो। ठीकु आहे दादा, तव्हांजी वॾी महिरबानी। हा, थैंक यू। तव्हां कुझु ॿियो कुझु इन में ॿुधाइणु चाहींदा पंहिंजे तरफ़ां? त हा, तव्हां कुझु पंहिंजे तरफ़ां ॿुधाइणु न न, पंहिंजे तरफ़ां बसि घणो ई ॻाल्हायो।